لله رب العالمين والعاقبة للمتقين ولا عدوان إلا على الظالمين وصلي وسلم على سيدنا رسول الله وعلى آله وصحبه وسلم أجمعين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. आए हमारे साथ चले, आए हमारे साथ चले, ये रास्ता सीधा जन्नत जाता है. न घबराओ मुसलमानों, खुदा की ज़ात बाकी है. न घबराओ मुसलमानों, खुदा की ज़ात बाकी है. अभी इस्लाम जिंदा है, अभी कुरान बाकी है. मुझा मोहतरम दोस्तों भाइरों, बटे मिनट वेही करे जलसे जी हाणे इख्तिताम आ. दुआ घुरदा से जी अल्लाह सुब्हानो व तआला तहां असांखे हिन शहर खैरपुर में कठो कयो आहे. अल्लाह तहां असांखे बैतुल्लाह में कठो करे, अल्लाह तहां असांखे मदीने में कठो करे. अल्लाह सुब्हानो व तआला तहां असांखे क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में महबूब मोहम्मद अरबी जे हौज़ कौसर ते कठो करे. आमीन चो अदा. अल्लाह तहांखे हिन साल मदीने जी ज़ियारत नसीब फरमाए ऐं वफ़ा कयो, मेहमान जो क़दर कयो. असांजी गुज़रियल साल साईं हाजी अब्दुल वहाब साहब दामद बरकात मक्के में आयो ऐं जाते गॾिजी करे मक्के में मदीने जा सफ़र कयासीं, मदीने जा सफ़र कयासीं. अल्लाह से उन सफ़र के कबूल फरमाए. हे अज़मत काबा है जो अल्लाह से इन कुरान सच्चे जे अंदर फरमायो. मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पाण फरमाए इन हाज़ल बलद हर्रमहुल्लाह यौम ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ फ़हुव हुर्मतुन बिहुर्मतिल्लाह इला यौमिल क़ियामह. पाण फरमायो जे ज़मीन आसमान जे पैदा थियण खां पहिरियों अल्लाह इन बैतुल्लाह खे इज़्ज़त ॾिनी आहे. सचो सुभान अल्लाह. यानी हिन जो नालो उम्मुल कुरा भी आहे, हिन जो नालो मक्को भी आहे, हिन जो नालो बक्को भी आहे. उम्मुल कुरा जी माना सारे मस्जिदन जी मां. अगर बैतुल्लाह न हुजे हा तहां सां ही मस्जिदा भी न हुजन हा. मालूम थियो त काबो अज़मत वारो आहे. मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमायो, पाण फरमायो ला तज़ालु हाज़िहिल उम्मत बिख़ैरिन इज़ा आतू हुर्मत हक़्क़ ताज़ीमिहा फ़इज़ा तरकू ज़य्यू हलकू. पाण फरमायो जैसी ते मुंहिंजी उम्मत इन काबे जो एहतराम कंदी हमेशा भलाई ऐं ख़ैर में रहंदी. काबे जो एहतराम करण छॾे ॾिनो, फरमायो तबाह थी विया, बर्बाद थी विया, हलाक थी विया. मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जो आलम ॾिसो. पूरी दुनिया मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के लिए रोए ऐं हर को तो चे कि मां मदीने जी ज़ियारत कयां, महबूब जे शहर जी ज़ियारत कयां. लेकिन वो महबूब मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन बैतुल्लाह जे लिए थो रोए. हाँ अल्लाह अकबर. एडी मोहब्बत जो आलम मुझे महबूब जो काबे सां सामो बैतुल्लाह. हाँ मुझो महबूब खिताब था फरमाइन जरी मक्के पाका निकल था किन मुझा घोड़ा वहाए करे. पाण फरमाए वल्लाहि इन्नक खैर अर्ज़िल्लाह अहब्बु इलल्लाह लौ मा खर्रजूनी कौमी मा खरजतु मिनके अबदा. सुभान अल्लाह. चौदह मुझे महबूब फरमायो ओ बैतुल्लाह तू अल्लाह के भी प्यारो आ, मां मोहम्मद अरबी के भी प्यारो आ. अगर कौम मुखे मजबूर न करे हा तो के छड़े मां मदीने न वञा हा. हे उहो अज़मत काबा, उहो बैतुल्लाह जंहिंजे अंदरि 120 रहमती नाज़ुल थे. घणी अदा
120 रहमत थी नाज़िल थे 60 तवाफ़ वारनि जे लाइ 40 निमाज़ वारनि जे लाइ 20 जेको ख़ाली बैतुल्लाह खे ॾिसे ओ खैरपुर जा मुसलमानो तव्हांखे ख़बर हुजणु खपे अगर अल्लाह जी हिकिड़ी रहमत मिली वञे त उहा बि काफ़ी आहे ऐं तव्हां असां केॾा न ख़ुशि नसीब आहियूं उन्हीं काबे में तवाफ़ था कयूं उते था कदम हलायूं जाते मिठे मुहम्मद अरबी कदम हलाया हाय हाय आहे अनादा हाँ ऐं तव्हां सां केॾा न ख़ुशि नसीब आहियूं उते पंहिंजे सीने खे रखूं था जाते महबूब मुहम्मद अरबी सीनो रखी उम्मत जे लाइ दुआयूं घुरियूं ऐं उते थिया बोसा ॾियूं जाते मिठे मुहम्मद अरबी बोसो ॾिनो आहे हजर अस्वद साईं हिकु त हूंदो आहे साईं वॾो आहे ख़बर नथी पए हाँ यानी हेतिरो नंढो हजर अस्वद आहे मुंहिंजा महबूब उन खे बोसो था ॾियनि कॾहिं सॼो गिटो मुबारक था लॻाइनि कॾहिं खॿो गिटो मुबारक था लॻाइनि हेॾो सईदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बीठो आहे मुंहिंजा महबूब जे अखियुनि मां पाणी थो हले फरमायो ओ उमर ओ मुंहिंजा भाउ उमर हाज़ल मकान अल बुका उमर हे रोइण जी जॻह हिते रोईंदो क़यामत जे ॾियारे अल्लाह हजर अस्वद खे ज़बान ॾींदो अखियूं ॾींदो ऐं सुञाणींदो चवंदो फिलाणो पुट फिलाणे जो मूंखे बोसो ॾिनो हो हा साईं केॾा ख़ुशि नसीब आहियूं उते था चप रखियूं उते था बोसारियूं जाते मिठे मुहम्मद अरबी बोसा ॾिना आहिनि सुभान अल्लाह ऐं काबो बि बेवफा न आहे जंहिं काबे जो तव्हां सां तवाफ़ था कयूं क़यामत जे ॾियारे बैतुल्लाह बि शफ़ाअत कंदो चवंदो मुंहिंजा मौला फिलाणो पुट फिलाणे जो मुंहिंजो तवाफ़ कयो मुंहिंजी नी जे बारे में शफ़ाअत क़बूल फरमा हाजी जो वञनि था पाकिस्तान खां हाणे एहराम बदल आहे जहाज में वेठो आहे लेकिन ज़बान ते हिकिड़ी ॿोली आहे चए थो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक तव्हां बि पढ़ो अल्लाह तव्हांखे लब्बैक नसीब करे हाँ हाणे हाजी लब्बैक थो पढ़े पहिरीं नज़र काबे ते थी पए जेका दुआ घुरे सा कबूल हाय हाय हाँ ऐं उन्हीं खां बाद में जॾहिं लब्बैक थो पढ़े हजर अस्वद खां हे तवाफ़ शुरू थो करे लब्बैक थो पढ़े उते अल्लाह जा फरिश्ता बीठा चवनि था हाजी हो तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजे उमिरि खे अल्लाह क़बूल करे छॾियो हा साईं तव्हांखे मोती ॾियां आख़िर में तव्हां पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि ठीकु आहे 80 साल इबादत कयो दुनिया वारो बैतुल्लाह जे अंदरि 5 नमाज़ जमात सां पढ़ो त 80 साल जी इबादत खां ज़ोर आहे ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर समझो था न ॻाल्हि यानी हेॾी वॾी अज़ीम नेमत आहे कि बैतुल्लाह जे अंदरि सिर्फ़ 5 नमाज़ पढ़े पाकिस्तान में 80 साल नमाज़ पढ़े 5 नमाज़ जे सवाब एॾो वधीक आहे जो 80 साल जी इबादत खां ज़ोर आहे एॾी वॾी अज़मत काबा है रब काबा जो कसम आहे तव्हां असांखे अल्लाह नसीब करे मुंहिंजा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पाण उते दुआ था घुरनि पाण फरमाए मन कान हज लिल्लाह वलम यरफुस वलम यफसुक करजा यौम वलदतु उम्मु पाण फरमाए जेको अल्लाह ख़ातिर हज थो करे कंहिं ख़ातिर अदा अल्लाह ख़ातिर हज थो करे हज में झगड़ो नथो करे घरवारी सां नथो मिले मुंहिंजे माउ फरमाए ईअं पाक थो थिए करजा यौम वलदतु उम्मु ॼण अमड़ जे पेट मां अॼु पैदा थियो एडी वडी अजमत काबा है मुझो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने का पान हज किरान था कन हज्जतुल विदा है 425 किलोमीटर मुझो महबूब आयो आ 100 कुर्बानी जा खणी आयो आ अची करे मीना में पहुता हन ए जदी मुझा महबूब कुर्बानी था कन तो सहाबा छा कयो चहन उठन के रसल सा बची आया कैसा सही रसल सा चहन उठन के मुझे मां फरमा चाहे जे अल्लाह जे रसूल सर्कस जानवर कुर्बानी जो टाइम मता भजी वजन पान फरमायो मुंजा यारो जान सारो उठन के छडे दो ये मोहम्मद जे प्यार सा बधा पिया हिकड़ो विंदो बियो इंदो
टे हथ उठ मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंजे हथ मुबारक से ज़िबे फरमाया बाकी के सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु के नाइब फरमायो उन्हीं को बाद में दुआ था कुरान अल्लाहुम्मा तकब्बल मिन्नी व मिन उम्मति मुहम्मद मुझे मौला मुझी कुर्बानी कबूल कर मुझे तरफा मुझे उम्मत जी कुर्बानी कबूल कर तहां करी कया कुर्बानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जिन्हनि कुर्बानी कया महबूब जे हक में वो हथ मथे करे जिन्हनि कई आहे ॿिनि न जे मिठे मुहम्मद अरबी जे लाइ कुर्बानी कया वो हथ मथे करे न कई थो मां तव्हांखे तानज़नी नथो कयां तव्हांखे शौक़ थो ॾियारां त तव्हां बि मिठे मुहम्मद अरबी जे लाइ कुर्बानी कयो छो जे मुहब्बत जो इज़हार आहे इश्क आहे ईद जो ॾिहाड़ो आहे मुंहिंजा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पा दुब्बा वॾा सुहिणा ख़ूबसूरत ज़िबे फरमाए पान फरमाए अल्लाहुम्मा तकब्बल मिन्नी व मिन उम्मति मुहम्मद मुझे मौला मुझी कुर्बानी कबूल कर मुझे तरफा मुझे उम्मत जी कुर्बानी कबूल फरमा मुझे महबूब काथे भी असा ने विसारियो हे अजमत काबा है तवाफ कंदे हज कंदे एकड़ो सहाबी उठ खा करियो आखिरी वाक़ियो करे बंद खत्म तो कया छो जो टाइम इजाजत न थोड़े अजमत काबा ते गलाया मुके 2-3 कलाक खपन अजमत मदीना ते गलाया मुके 2-3 कलाक खपन एतरो टाइम ना है लेकिन मैं आखिरी बात गाल करे खत्म तो कया कि एकड़ो सहाबी उठ ते सवारा मिठे मुहम्मद अरबी जे काफिले सा है उठ का करियो वफात करे वियो अल्लाह अकबर केडो ना खुश नसीबा के हज जे मौके दे हां गुनाह का पाक थी करे हज जे मौके दे वफात करे वियो मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि गाल बुधो इन सहाबी के खुशबू वाले साबुण सा तर न कराए जो है इहराम में पान फरमाइन के अतुर नहण जो इहराम में आ पान फरमाइन जे चेहरे के भी न ढक जो इए इनके कब्र में दफना जो चेहरो नी जो खुलल हो जे सुभान अल्लाह नथा जो फरमाइन इन जो चेहरो खुलल हो जे जरे कब्र में क़यामत जे ॾियारे से उथंदो चवंदो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लकल मुल्क ला शरीक लक मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ी औरत आई नंढड़ो ॿार एहराम बदला समझो था ॻाल्हि एहराम साईं बदला नंढड़ो ॿार अची करे मुझे मिठे मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम या रसूल अल्लाह खबर तेरे मां हज ते वञा थी पर हे नंढड़े ॿार के मां एहराम वधो आहे इन जो हज थींदो अल्लाह अकबर मुझे महबूब छा फरमाए अलैहिस्सलातु वस्सलाम पान फरमाए बीबी जी तो के अल्लाह हज जो सवाब दींदो अल्लाह ने मासूम बच्चे के हज जो सवाब दींदो अल्लाह अकबर अदा से हे रहमत जो घर आ हे को मजाक ना है हे उहो काबो आ जेके आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ठायो आ हे उहो काबो आ जेके हजरत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम ठायो आ हे उहो काबो आ जेके इब्राहिम खलील अलैहिस्सलातु वस्सलाम ठायो आ हे उहो काबो आ जेके इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम ठायो आ हे ही उहो काबो आ जेके मुहम्मद रसूलुल्लाह पाण ठायो सुभान अल्लाह इनी जे करे अल्लाह जो कुरान दो फरमाए इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम ओ मुझा मौला हे लोग तामीर करण वारो इब्राहिम खलील नबिया हे नो इस्माइल ज़बीहुल्लाह नबिया चवंदा ओ मौला असांजी मेहनत के कबूल फरमा नबियो ताके छा खपे फरमे रब्बना वबस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन सुभान अल्लाह चौदह चे रब असां जी मेहनत के कबूल फरमा ओ नबियो ताके छा खपे सोन चांदी जी मजदूरी खपे चे ना रब असां जा जो आखिरी नबी अचे वो मां इब्राहिम जे नस्ल मां अचे हां इनी जे करे मुझे माऊ फरमाइंदा पाल फरमाना तो अबी इब्राहिम बिशारत अखी ईसा वरोया उम्मी अल्लती रअत फिल मक्का पान फरमाए मां पंजे अबे इब्राहिम जी दुआ हां पंजे भा ईसा जी बिशारत हां
पंहिंजी अम्मा जी ख़ुशख़बरी आहियां जो ख़्वाब ॾिठो कि चोली जो चंड मां आमना जी झोली में लथो आहे। दुआ कयो अल्लाह तव्हां असांजे अचण खे ॿुधण खे क़बूल फरमाए। मुंहिंजा अदा अज़मत काबा ते हलियो वञा, मूंखे टाइम खपे, टाइम एतिरो न आहे। हाणे निमाज़ थींदी। अल्लाह साईं इन्हनि खे हाफ़िज़ ख़लील साहिब साईं अब्दुल वहाब खे इन जे माल में मदरसे में बच्चन में रिज़्क़ नसीब बरकत नसीब फरमाए, जिन्हनि हेॾो जलसो मुनक़िद कयो आहे ऐं पाण मिसकीन आहिनि लेकिन जमायत उन्हनि सां तावन थी करे अल्लाह हिन जमात खे बि वधाए। अल्लाह इन्हनि खे इख़लास खे मोहब्बत के अन्य तरक्की में नसीब फरमाए। अल्लाहुम्मा इन्नी असअलुक बिअन्ना लकल हम्द ला इलाहा इल्ला अंतल मन्नान बदीउस समावाति वल अर्द या ज़ुल जलाली वल इकराम या हय्य या क़य्यूम। अल्लाहुम्मा इन्नी असअलुक बिअन्नी अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अल अहद अस्समद الذي لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد। اللهم إياك نعبد وإياك نستعين। اللهم اكرمنا طفيل سيدنا رسول الله صلى الله عليه وسلم كل كريم لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين. لا إله إلا الله العظيم الحليم. لا إله إلا الله رب العرش العظيم. لا إله إلا الله رب السماوات ورب الأرض ورب العرش الكريم. اللهم إنا نسألك حسن الخاتمة. اللهم ارزقنا توبة نسوها. اللهم يا مقلب القلوب والأبصار ثبت قلوبنا على دينك. اللهم جدد الإيمان في قلوبنا. اللهم أعيننا ثبتنا في الدنيا والآخرة. اللهم إنا نسألك بوجهك الكريم جنة الفردوس الأعلى من الجنة، ونعوذ بك من النار وما قرب إليها من قول وعمل. اللهم إنا أعوذ من الهم والحزن، وأعوذ بك العجز والكسل، وأعوذ بك الجبن والبخل، وأعوذ من غلبة الدين وقهر الرجال. اللهم إنا نعوذ بك من زوال نعمتك وتحول عافيتك وفجاء نقمتك وجميع سخطك. اللهم إنا نسألك من خير ما سألك منه عبدك ورسولك محمد صلى الله عليه وسلم وعبادك الصالحون. اللهم إنا نعوذ من شر ما استعاذك منه عبدك ورسولك محمد صلى الله عليه وسلم وعبادك الصالحون. درود پاک پڑھو، دعا قبول تھے۔ اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد برحمتك يا أرحم الراحمين. لا إله إلا الله محمد رسول الله.